दोस्तन जी शादी में व्यवस्था थे कोई खाधो अड़ो वो तो लज़ीज़ पर उन्हें निहोड़े छॾियो संगत साईं सफ़ी कबूल साईं हिननि जे सिहत जे लाइ ॻाल्हि थी चयोसीं बाबा पाण आए वेंदासीं सबस आहे असांजे साईं साख खे मांडाण मचायो आहे अलाह साईं असांजे सफ़ी कबूल मोहम्मद साईं खे वॾी जमार ॾे तंदुरुस्ती ॾेई हुनखे हुनजा दर्जात बुलंद करे जेका मुश्किल आहे आसान करे पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे मुरीदनि सां पंहिंजे सभिनी प्यारनि सां वरी सन्मुख थिए अलाह कंदो इंशाअल्लाह सिहतयाब थी इंशाअल्लाह आमीन। साईं सफ़ी साईं सां मुंहिंजी मुलाक़ात टेलीफोन ते थी आहे हूअं असांजी रूबरू मुलाक़ात न थी आहे हालांकि असांजे सिलसिले जा पंहिंजड़ा आहिनि पर संदसि वालिद जी महिरबानी असांखे ॾाढी हुई साईं अब्दुल जी तमामु घणी महिरबानी हुई वो ईअं सम्झो त मुंहिंजे नौकिरी ॾियारण में जिन जिन बुज़ुर्गनि जूं दुआऊं उनमें साईं अब्दुल हुई उहो उन जी मोहबत जी जेका मोहबत जो अंदाज़ो इन मां बि थींदो हो त मां कंहिं फंक्शन ते जेकॾहिं हैदराबाद ईंदो हुउसि तो बेंच ते जेसिताईं रेल अचे तेसिताईं सुम्ही पवंदो हुउसि जॾहिं हिकु कलाक त साईं अब्दुल खे मथनि न रखंदो एॾो प्यारु कंदो सो चवंदो त फ़क़ीर जी सुखड़ी आहे बाबा तोखे छॾिणो कोन्हे असां बि थोरी लाउबाली उमिरि हुई त वरी फ़क़ीरनि खां थोरो डिॼंदा बि हुआसीं चवंदा हुआसीं त यार अलाए कहिड़े क़िस्म जो इहो हुसन परस्त आहिनि चुमियूं ॾियनि था वेठा वेठा भाकुर पाइनि था लेथाड़नि था वठी साईं अब्दुल फ़क़ीर हूंदो उहो बि घर में दुकान ते विहारे चवंदो साईं काशू वठो असां वरी उमिरि जे हिसाब सां ॾाढी कावड़ बि अचे त हाणे साईं वरी आहे त बाबे जो वरी विहारे मूंखे माशूम थो करे फ़क़ीर कलंदर बि हेसबाणी पर उन मूंखे मुराक़बो उन सेखारियो फ़क़ीर कलंदर बि हेसबाणी असांजो हिते सचल ॻोठ में हुयो हिकिड़ो बुज़ुर्ग हेसबाणी जेको हेॾा नारा ॿारा वणंदो हो उन जो हा हा जी ज़मीर हेसबाणी उहो उनजो ॾोटो पर हू जेको साईं फ़क़ीर जो कलंदर बि हेसबाणी हो उहो वरी इन ॻाल्हियुनि खां परे हो नशे जे ज़माने जे जांठो जवान हो सचल ते ईंदो असां जॾहिं शूटिंग ते वेंदा हुआसीं त साईं सां मुलाक़ात थींदी हेसबाणी सां ॿियो ईअं असांजे दर में फ़क़ीर शाइक़ फ़क़ीर हो जेको बि सॼो ॾींहुं अखियूं ॻाढ़ियूं हुयूं साईं अनवर शाह जो तालिब हूंदो उहो भाव पियो थींदो चवंदो न बाबा तोखे नौकिरी करणी कान्हे तूं हाणे असां वटि रह हा अची फाथम त वकाड़ वग़ैरह मूंखे रखियो आहे फ़क़ीर बेंद्र जो नालो हीअ सभई मूंखे खपे खणो वेठा आहिनि हीअ सॼो कमु करम नवाज़ी जेका आहे उहा फ़क़ीरनि जे टोले जी आहे फ़क़ीरानी टोले जी आहे जिन में इंसान सां मोहबत जो इहो अंदाज़ दाख़िल कयो वियो आहे ऐं इहो ई अंदाज़ असांखे इन्हनि दरगाहनि सां वाबस्ता रखे थो इहो ई मोहबत जो जेको तरीक़ो आहे असांखे इन्हनि सजादा नशीननि सां मोहबत जो रस्तो रखण जे लाइ असांखे अख़्तियार करिणो थो पवे साईं सफ़ी साहब जी जेका सही कबूल मोहम्मद मुंहिंजे ख़्याल में पंजो आहे चौथो ही हिकिड़ो अनमोल क़िस्म जो मोती आहे मां नथो सम्झां त असांजे सभिनी सिंध जे सभिनी दरगाहनि ते एतिरो पढ़ियल लिखियल नौजवान माण्हुनि सां मिलण जुलण वारो पंहिंजे मुरीदनि सां दोस्तनि सां मिलण जहिड़ो यानी इहो वाहिद इहो पंहिंजो सफ़ी कबूल मोहम्मद आहे जेको पंहिंजे मुरीदनि सां बि ईअं खिलंदो वेंदो ॻाल्हाईंदो इहो न लॻंदो त हीउ कोई पीर आहे न त आम तौर ते पीर हूंदा आहिनि हथ अॻिते करे वेहंदा आहिनि हर को बि चुमंदो आहे पेर अॻिते करे वेहंदा आहिनि हर को बि पेर चुमंदो आहे पर साईं सफ़ी कबूल मोहम्मद साईं ईअं न आहे हुनजी वॾी ख़्वाहिश हुई जेका मूंखे साईं थी हुई त हुन संदसि सचल साईं जे सिलसिले में स्कूल ऑफ थॉट सचल सरमस्त PhD जंहिं ते कई अथसि उन किताब जे लाइ साईं जो ख़्यालु हो त इन खे तव्हां ट्रांसलेशन कयो सिंधीअ में मूं चयो इहा मुंहिंजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे जो तव्हांजी किताब मां सिंधी में ट्रांसलेट कयां हुननि जो इहो ख़्यालु हो मुंहिंजो ज़ाहिर आहे मुंहिंजे लाइ त एज़ाज़ आहे हुनजो इहो ख़्यालु हो त शायदि को ॿियो मुंहिंजे इन किताब खे न सम्झी सघे
छो त वाकई तसव्वुफ़ जूं जेके रमज़ूं आहिनि या तसव्वुफ़ जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, अदीब हुजण जे नाते में माण्हू इल्मी किताबुनि मां हवाला तशरीहूं तफ़सीरूं खणी किताब त लिखी सघे थो, पर जेके फ़क़ीरानी रमज़ूं आहिनि या जेके मंज़िलूं आहिनि या उन जे अंदरि जेके तरबियत ऐं असबाक आहिनि, उन्हनि खे सम्झण जे लाइ हिकिड़े माण्हूअ जो इनकिड़ियल हुजणु ज़रूरी आहे। ऐं उन जे करे साईं जो ख़्यालु हो त इहो किताबु तव्हां ट्रांसलेट कयो। मूं वरितो आहे किताबु, तव्हां बि दुआ कयो त किताबु मां सिंधीअ में ट्रांसलेट कयां। ॾाढो सुठो किताबु आहे। साईं जो मूंखे इहो अंदाज़ो न थियो, साईं जा फ़ोटो ईंदा आहिनि हमेशह अंग्रेज़नि सां खिलंदो आहे, सॼी दुनिया जा वॾा वॾा एवॉर्ड वरितल अथसि। यानी अमेरिका ख़ुदि हैरान आहे त हिन क़िस्म जो नंढड़ो नौजवान सॼे हिन में बड़े सगीर में मक़बूल तरीन आहे, इंडिया में मक़बूल आहे। हाणे वेझड़ में मुंहिंजी साईं सां ॻाल्हि थी हुई सिंधी सचल ॻोठ में अदबी गंजाणे जे सिलसिले में, त साईं चयो त तव्हां सचल संगत ठाहियो, जेका इंटरनेशनल संगत आहे, तव्हां उनखे उजागर कयो। पोइ वरी फ़िलहाल त इहा ॻाल्हि रुकियल आहे, अॻिते ॾिसूं जेको जंहिंजो भाव ठहे थो। साईं जे लाइ बसि इहो आहे त मूंखे अचानक साईं ॿुधायो त साईं जी तबियत ख़राबु आहे। अलाह कंदो साईं जी तबियत सही थी वेंदी, अलाह कंदो अलाह जो हबीब कंदो, अलाह साईं पंहिंजे सभिनी प्यारनि जे सदिके, सभिनी वासवास कुतुबनि जे सदिके, सभिनी आइमा करीबनि जे सदिके साईं अलाह साईं सभिनी पंहिंजे जेके वासव कुतुबार सभई जेके महातुल मोमिनीन आहिनि जे सदिके, इमाम हसन हुसैन जे सदिके सां मौला साईं तोखां इहा दुआ घुरूं था। असांजे साईं खे हिन मुश्किल मां कढणु आसान फरमा, असांजे साईं खे सिहतयाब फरमा, तव्हांजे सभिनी प्यारनि जे सदिके अलाह साईं जिनखे तूं जिनजो कसम खयो आहे, धरतीअ जो आसमान जो सितारनि जो कसम खयो आहे, उन्हनि कसमनि जे सदिके असांजे हिन साईं खे सिहतयाब फरमा। मुंहिंजा मौला तूं असांखे करम फरमाए, असांखे असांजी बाज फरमा, इहे असांजी नंढी नौजवानी में असांजो साईं आहे, असांजे छपर छां करणु फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे करम जे सदिके सावा सगुरनि जे सदिके, मुंहिंजा मौला पंहिंजे सभिनी प्यारनि नबियनि जे सदिके असांजे साईं खे पंहिंजी बाज फरमा, उनखे मुश्किल मां कढणु फरमा, उनजो सदाफ़तूं बलाऊं बीमारियूं सभु दूर फरमा। असां इहा दुआ घुरूं था मुंहिंजा मौला तोखां ईसू असां बाज़ वारा हथ तुंहिंजे घुरूं था, पंहिंजे सचल जी नगरीअ जे सदिके, पंहिंजे शाह जे नगरीअ जे सदिके, सचल साईं जे सदिके, बुढल जे सदिके, रोअल जे सदिके, वेदर जे सदिके, सभिनी वॾनि नंढनि बुज़ुर्गनि जे सदिके तूं असांजे साईं सिहतयाब नसीब फरमा। मुंहिंजा मौला असांजी दुआ क़बूल फरमा, पंहिंजे कर्म जे सदिके, पंहिंजे अलाह वारे नाले जे सदिके असांजी दुआऊं क़बूल फरमा। मुंहिंजा मौला असांजी दुआऊं क़बूल फरमा। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जेॾो तुंहिंजो नाम बाज उॾई वञा, जेॾो तुंहिंजो नाम बाज उॾई वञा, रे थंबे रे थींदी तूं छपर तूं छां उजाड़ो खां तोखे माल तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा, जान मुंहिंजे जीअ में आज़ार जहान साहिब रे शिफा या मरीज़। मुंहिंजा मौला असांजी दुआ क़बूल कर। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, तमामु वॾी करम नवाज़ी, सभिनी जूं दुआऊं असांजे साईं सां गॾु आहिनि इंशाअल्लाह ताला। मां आयुसि रस्ते में बि हिकिड़ी ॿी दुआऊं आहिनि जेके किथे बि को शख़्स बीमार हुजे उनखे मोकिले सघिजे थी, उहा बि दुआ साईं तव्हांखे मोकिलींदुसि इंशाअल्लाह। असांखे तव्हांजी सिहतयाबी जी ख़ुशख़बरी मिलंदी, वरी तव्हांजी महिरबानियूं आहिनि असां ते, असांजे कुटुंब ते, असांजे दोस्तनि ते, असांजी नवाज़ असांजे मुरीदनि ते, सभिनी तव्हांजे मुरीदनि ते, सभिनी ते तव्हांजी मोहबत छांव छपर चओ। आमीन। महिरबानी।